साईं कंवरराम जो नंढा हुआ तंहिं महिल भगत पिया वजन सचे साईं सतराम सां। तेॾी महिल हिकिड़ी माई अची करे हिकिड़ी मस्त टोपी ॾिनी साईं कंवरराम खे, कंवर इहा टोपी मां तुंहिंजे लाइ खणी आई आहियां, पाए त जीअं कोई मूंखे अची कीअं कोई ॾे थो। चई कंवर इहा टोपी मां तुंहिंजे लाइ खणी आई आहियां, पाए त। हाणे कंवरराम पिया चवनि साईं जो चयल आहे त जेको अचे सभु विच ते रखिणो आहे। जय जय साईं सतराम दास जे लाइ ज़ोरदार तारी हलाईंदा। सचे सतराम साईं जो चवण आहे त जेको बि मिले सॼी मंडली खाईंदी, अकेलो न खाइजे। कंवरराम नंढो हुयो, तेॾी महिल चईंसि भला मिंट हिकिड़ो कमु करिए, टोपी पाए त ॾेखार, मां ॾिसां, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। टोपी कंवरराम पाती, ईअं पियो असल गुलनि वांगुरु चिमके जो चई खणी बसि कर। नंढड़ो कंवर, तेॾी महिल चईंसि हिकिड़ो कमु कर कंवर, इहा टोपी तूं पाण वटि रख। हाणे ॿार टोपी हीअं हूअं करे खीसे में लिकाए छॾियईं। साईं कंवरराम टोपी लिकाए छॾी, पर साईं सतराम दास ॾिसी वरितो। साईं सतराम दास ॾिसी वरितो। थोड़ा ॾींहं थिया, भगतियूं पूरी थियूं, चई हाणे हर को पंहिंजे पंहिंजे घर वञे, जॾहिं वरी भगतियूं हूंदियूं वरी गॾिबास, न्यापो मोकिलींदासूं। इजो जो कंवरराम खे बुखार निकितो। साईं कंवरराम खे बुखार निकितो। एॾा डॉक्टर वैद्य हा 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 सभिनी खां पुछाणा कयूं, पर ठीक ई न पियो थिए, बुखार लहे ई न। तेॾी महिल माता साहिब चई जिनजो ॾिनल आहे उन खां पुछी अचां, जंहिंजो ॾिनल आहे उन खां पुछी अचां। सतराम दास वटि आई, चई बाबा हे मुंहिंजो बचड़ो, हे तव्हांजो बचड़ो आहे न, बुखार नथो लहे। चईंसि जेके टोपी लिकाईंदा सदा हूंदा बीमार, जेके टोपी लिकाईंदा सदा हूंदा बीमार, जेके टोपी लिकाईंदा सदा हूंदा बीमार। भजन ॾाढो वॾो आहे, पर ॿुधजो। चईंसि कंवर खे जॾहिं सभु चयल आहे, जेको मिलई सभु विच ते रखिणो आहे। पोइ साईं कंवरराम जी माता साहिब चई भाई कंवर टोपी किथे लिकी थी रखी थी? चई मां त घर में लिकाए रखिया। चई वञ जल्दी खणी आ। वञी करे उहा टोपी खणी आया, अची साईं खे ॾिनो। चई साईं वठो। साईं चई मां काॾे कंदुमि, होॾे ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर वेठो थी, उनखे वञी टोपी ॾेई आ। मौलाई वेठो, उनखे टोपी पातऊं, हेॾे कंवरराम जो बुखार ई लही वियो। इहो वचन साईं कंवरराम पंहिंजे सतराम दास खे ॾिनो, खण वचन त पाई पैसो न खणंदे, जेको मिले सभिनि में विराए ॾिजे। फ़क़ीर दरवेश साईं कंवरराम झोल झलींदा हुया, भई इहा झोली कयां, कंहिंजी शादी हूंदी झोली कंदा, पोइ जेको मिले उनखे ॾींदा हुया। उन सचे संत लाइ वरी तारियूं हलायो।